सलात असां तव्हां जे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सिंगार बंदी पवे। जो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। इन्ना तईना कल कौसर। मुझा महबूब बेशक असां अवां खे घणो कुछ अता फरमायो। फसल्ले रब्बिक वन्हर। अवां मुझी नमाज पढ़ो, कुर्बानी कयो। इन शानिअक हुवल अबतर। तुझो मुखालिफ बेपीड़ियो बेनसबो रहंदो। मुझा महबूब अवां जो पाक नसब क़यामत ताईं हलाईंदुस। हिया तर्जुमा शान नुज़ूल हिया। अल्लाह पाक पंहिंजे महबूब के 4 शहजादियूं अता फरमायूं। 3 पुट पाक अता न्याणियुनि उम्र मानी महबूब जा फर्ज़ंद अॻ में ई अल्लाह से वापस वठी नंढपण। ज़ाहिर ॻाल्हि आहे अल्लाह से जेका जोड़ी आहे नसब जी पीढ़ीअ जी उहा पुट खां हले। जॾहिं साईं जा सभु पुट अल्लाह वापस वठी वियो त जेके काफ़िर हा, साईं जा मुखालिफ हा, मुनाफ़िक़ हा, उन्हनि खे मौक़ो मिली वियो। उहे घिटीअ में बीठा आहिनि, मांडवी ते बीठा आहिनि, रोड ते स्टाफ ते बीठा आहिनि, होटल में वेठा आहिनि। त रुगो इहा ॻाल्हि हुई त मुस्लमाननि जो पैगम्बर हाणे बेपीड़ियो थी वियो। नसब कोन हलंदो, पुट ई कोन रहिया। पोइ जंहिंजो नसब न हलंदो आहे उनजी औताक खे तालो लॻी वेंदो आहे, मंशूर ख़तम थी वेंदो आहे। अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहिया। हा, इहे ॻाल्हियूं मदीने जे मीर जे कननि पाकनि में पयूं त साईं ॾुखारो थी त बस ज़ाहिर ई चवनि त मुंहिंजो नसब कीअं रहंदो, पुट ई कोन्हे। अल्लाह पाक जिब्राईल अमीन खे मोकिलियो। जिब्राईल वारो कर मदीने शरीफ में रही मुझे हबीब के दिलासो दैया। पुट परेशान थे, अम्मा बाबो दिलासा दीदार। दोस्तों मुरीद परेशान थे, मुर्शिद दिलासो ॾींदो आहे। शागिर्द परेशान थींदो आहे, उस्ताद दिलासो ॾींदो आहे। भाउ खे दिलासो ॾे। अहिड़े नमूने दोस्त खे दिलासो ॾे। कुर्बान वञो आमिना जे लाल तां। जॾहिं बि ॾुखारा थींदा हा त रब पाण पंहिंजे हबीब खे दिलासो ॾींदो हो। अल्लाह से फरमाया मुझा हबीब तव्हां ग़लती न कयो। असां अव्हांखे घणो औलाद ॾिनो आहे। कौसर खां मुराद घणो औलाद। कीअं? अल्लाह पाक फरमाए थो अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। मुझा हबीब जन बि तुंहिंजे मथां ईमान आंदो आहे, कलमू भरियो आहे, जेके तुंहिंजी उम्मत में शामिल चार सोना महबूब ये सब तुंहिंजी रूहानी औलादनि। तूं इन्हनि जो रूहानी बाबो आई। अवां जो अज़वाजे मुतहरात इन्हनि मोमिननि जूं माउरूं आहिनि। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। ये सब तव्हां जी औलाद है। तव्हां इन्हनि जा रूहानी बाबा।
बस तव्हां फिक्र न कयो, नमाज पढ़ो, कुर्बानी कयो, रहियो अवां जो ज़ाती नसब पाक पीढ़ी। मुझा महबूब करीम अबू जहल जी पीढ़ी खत्म थी वेंदी, लहब जी पीढ़ी खत्म थी वेंदी, उतबे शैबे वारन जूं ताको बंद थी वेंदियूं, अवां जा मुखालिफ खत्म थी वेंदा, उन्हनि जा नाला निशान कोन रहंदा। मुझा महबूब करीम मगर अवां जी पीढ़ी क़यामत ताईं आबाद रहंदी। किथे अब्बासी हूंदा तो सुमरा कोन हूंदा, सुमरा हूंदा तो नंढड़ फकीर कोन हूंदा, पर सोना हर गोठ शहर में तुझा सैयद मौजूद हूंदा। हर आबादी हर हंद में तुझा माइट तुझा बचड़ा आबाद रहियो। मसलो अवां जी ओता कजो, अवां जे जिक्र जो ये चवन था त जिक्र खत्म थी वेंदो, ओता खे तालो लगी वेंदो। न मुझा राणा मोहम्मद मां रब वेठो आयो, या अय्युहन नबी हस्बुकल्लाह, मां लोडे हल मां रब तो सां गॾु आयो। वमन तबाक मिनल मोमिनीन, ये जन भी तुझे मथा ईमान आंदो आ, ये भी सब तो सां गॾु तोखे काफ़ियन, मां रब तो सां गॾु आहियां। मुंहिंजा राणा फिक्र न कर, ये तुंहिंजा मुखालिफ तबाह बर्बाद थी वेंदा। तुंहिंजो ज़िक्र जे साईं मुफ्ती साहब आयत पढ़ी न, अल्लाह पाक फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। मुझा महबूब करीम हिकड़ो वक्त जो मूं रब जो जिक्र बंद थी वेंदो, अल्लाह जो जिक्र बंद थी वेंदो। कदे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो सभु फना थी वेंदा, न मलाइक रहंदा, न हूरू, न सब जेके भी सब के खुदा फना करे, अकेलो पण रहंदो। ठीक हाणे को हूंदो कोन जो अल्लाह के याद करे, अल्लाह अल्लाह करे। अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा हबीब इहो त थींदो, मुंहिंजो जिक्र बंदि थी सघे थो, मगर मां रब वेठो आहियां तो ते सलात मोकिले, तुंहिंजो जिक्र हलंदो रहंदुसि, तुझो जिक्र बंद न थींदो। मिट गए मिट जाएंगे, मिटते हैं आदा तेरे, मिट गए मिट जाएंगे, मिटते हैं आदा तेरे, पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुसलमान भाइरो हाणे अल्लाह जे महबूब अर्ज़ कयो मुंहिंजा रब जेको अवां जो उसूल आ, अवां जी जेका जोड़ आ, त पुट खां सिलसिला हलाईंदो आई। जॾहिं मुंहिंजा पुट ई न रहिया त पोइ मुंहिंजो सिलसिलो कीअं हलंदो पीढ़ीअ वारो। अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब अवां ॿियनि जीअं न आहियो, अवां ॿियनि जीअं न आहियो, अवां में ॿियनि में फ़र्क़ु आहे। मूं जोड़ूं कानून ॿियनि जे लाइ ठाहिया न, तो मुस्तफा जे लाइ न ठाहिया। सुनो चंड ज़मीन ते लहंदो न आहे, मुंहिंजो उसूल कानून इहो आहे, चंड मथे हूंदो आहे, पर मके में तो हक मुबारक मथे खयो, चंड असां लाहे पंहिंजो कानून बदिलाए छॾियो। लथल सिज मोटंदो न आहे, तो मुहम्मद जे सदके मोटाए ॾेखारियो। सोना तुझे ला कानून आहे, अन मुदायती मौसम में तो इशारा किया। हर कोई प्या चाहे रजा रब कल तार दी,
से पीर मिठा से रहमतुल्लाह। सुभान अल्लाह। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत। हर कोई प्या चाहे रज़ा रब कल तार दी, पर रब प्यो चाहे रज़ा अहमद मुख्तार दी। तू कुल नबियां दा चंगा, तू ताज माने, तू कुल नबियां दा चंगा, तू ताज माने, साईं ताज माने, मेराज माने, तू कुल नबियां दा चंगा, तू ताज माने, तू कुल नबियां दा चंगा, तू ताज माणी। मुझा असां तुंहिंजो पाक नसब पीढ़ी पुट खां नथा हलण चाहियूं। अवां जी शहज़ादी सैयदा तैयबा ताहिरा सैयदा ख़ातून जन्नत खां हलाईंदासीं तव्हांजी पीढ़ी। तव्हांजो को ईअं न चवे त मां बि मुस्तफ़ा जहिड़ो आहियां, उन जी पीढ़ी पुट खां आहे, तुंहिंजी पीढ़ी तव्हांजी न्याणी पाक खां हलाए। नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की, नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की, जहाँ जलवा नबूवत का विलायत का शहादत का। इन्ना आतैना कल कौसर, कौसर जी माना है घणा छा आलम सगोरा फरमाइंदा हिकड़ी मुराद कौसर खां घणा ये खां मुंहिंजा महबूब सभिनी खां तुंहिंजो औलाद वॾो घणो औलाद। सभिनी नबियनि जी उम्मतुनि खां तुंहिंजी उम्मत घणी हूंदी, सभिनी नबियनि खां अवां जा मौजज़ा घणा हूंदा। मुंहिंजा हबीब सभिनी नबियनि खे मां नेमतूं ॾिनियूं, पर तोखे ॿिन्ही जहाननि जूं कुंजूं ॾेई छॾियूं आहिनि। ॿिन्ही जहाननि जो तूं ई बादशाही बनाया, मुंहं हलाइण वारो तूं मुहम्मद मुस्तफ़ा आहीं। जोड़े जोड़ जहान जी अदा जॾहिं जोड़ियाई, खावंद खास खलके मुहम्मद मुकाई, कल मूं ते करीम ते चिटो चायाई, अन मौला कवंत महबूबी ईअं उताई, पोइ लिखी ॾिनाई भई सराऊं सैयद खे। प्यारा मुसलमान भाईरो बई जहान पैदार बकयार जोड़ रब जिया हलाइण वारो मुहम्मद मुस्तफा है। सही आसर कुरान में नमाज जो जिक्र है, सजी रुकू सजदा तैयार सिर्फ सलात जो जिक्र, नमाज के कायम किथे कुरान में कोने रुकू ये करो सजदो ये कयो, सुभान रब्बिल आला पढ़ो, सुभान रब्बिल अजीम पढ़ो वगैरह छाजे करे। मुझा बाबू असा मेराज में तो के 45 तो माफ कर, बाकी 5 सुब आऊं कोन तो कुरान में चवा हिय कन हेडो रुकू कन हेडो सजदो कन, जानब तू मर्जी वारो आऊं कोन तो चवा जे वणे जे पढ़ ओ बेन के चो मुखे कबूल। प्यारा मुसलमान भाईरो बी कौसर जी माना आलमल ही फरमाई आओ, रमजान शरीफ में रोजो रखी शाम कंदा आयो, वो घणी तलब छाजी थींदी आ।
पक पानी सही पानी रे पानी शाम जो भली कुछ भी तैयार हो तांग पानी जो अचे पियो रमज़ान शरीफ़ अञा कुछ ॾींहं न सुभाणे अल्लाह चओ अल्लाह जे हबीब फरमायो मन फरह बिदुखूल रमज़ान हर्रम अल्लाहु अला जसदिहि नीरान जो को रमज़ान जो बुझी खुशी अञा रोज़ा परे तरावी परे खाली बुधाई रमज़ान शरीफ खुशी कई हरम अल्लाहु अला जसदिहि नीरान खुदा उन जे जिस्म ते दोज़ख जी बाहि हराम असां सुन्नी बिचरिया थोड़ी जो मिला तमला असां जे गालियूं पढ़ियूं त रमज़ान जो मुझी खुश थियो अचण आमद हरम अल्लाहु अला जसदिहि नीरान पो जे सदके रमज़ान मिलियो वो महबूब अचे खुशी थे तो पूछा ते जन्म जी बाहि हराम न मगी तेड़ा ही पार जेको मुझे साईं जो मीलाद साईं जी खुशी करे तजाए जाम रसूल जे खुलिया बहर जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहरा बागीचा मोरिया ओ आए तो अनवर जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहरा जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहरा अम्बा अनारियों के बिना फरिया टूट तवर अम्बा अनारियों के बिना फरिया टूट तवर वणटण वीर वसाया लाओ वणटण वीर वसाया ला ओ खुलिया चमन चौधर जाए जाम रसूल जे खुलिया मन फरे बेदुखूल रमज़ान जो बुधी खुश थियो दोज़ख जी हराम बाहि हराम जंहिंजे सदके मिड़ई जहान मिलिया मिड़ई नेमतूं मिलियूं उहो महबूब अचे पोइ जेको आशिक़ खुशी मल्हाए उनजा तरफ़ बेड़ा पार वो लोग खुदा शाहिद किस्मत के सिकंदर है वो लोग खुदा शाहिदी किस्मत के सिकंदर हैं जो सरवर आलम का मीलाद मनाते हैं जो सरवर आलम का मीलाद मनाते हैं महबूब की महफिल को महबूब सजाते हैं आते हुई जिनको सरकार बुलाते हैं यारा मुसलमान भाइरो एड़ो रमज़ान शरीफ महीनो अची रहियो आहे जो 29 शोबान ते जेको चंड जी गोला करे त रब मुर्की उन जे तरफ़ निहार दोज़ख जा दरवाजा बंद जन्नत जा सभई दरवाजा रब खोले छॾींदो आहे पोइ उथो जागो
मुसलमानो वठो जागीर जन्नत जा मुबारक हिन महीने में मुबारक हिन महीने में वसन बादल प्या बरकत जा उठो जागो मुसलमानो वठो जागीर जन्नत जा मुबारक हिन महीने में वसन बादल प्या बरकत जा नमाज़िन जा तो झोल भरींदो आहे सवाब सां रोज़ेदारनि जा पर बर्फ पकोड़ो वारो बेड़ा पार पकोड़े वारनि जी लय लगी बर्फ वारनि जी लय दर्जन जी लय कपड़न खपाइण वारनि जी लय गरीबन जी लय फितरा ज़कातूं सदक़ात महीने में जेको गरीब साल में फ्रूट न खाई सघियो रमज़ान में मुफ्त रमज़ान से अचा मुझे सभिनी जेबूं भरे अहिड़ो सखी जीअं मींहुं न ॾिसंदो आहे को काफ़र को मुनाफ़िक़ को मुस्लमान ईंदो आहे सभिनी जे मथां वसी हलियो वेंदो आहे ईअं रमज़ान शरीफ़ बि ईंदो आहे को कोन ॾिसंदो आहे हीउ केरु आहे ख़ुदा जो कसम आहे सभिनी जा झोल भरे हलियो वेंदो खुली विया दर बिहिश्तन जा थिया दर बंद दोज़ख जा खणो पल पल मलाइक त्या खणो पल पल मलाइक त्या अचन अंबार रहमत जा प्यारा मुसलमान भाइरो अहिड़ो रमज़ान शरीफ़ अचे पियो ख़ुदा सां सभिनी खे नसीब मूं पे अर्ज़ कयो त रोज़े छोड़ण वक़्तु छा पानी मानी बोड़ो छा पानी ठीकु आहे अल्लाह से फरमा मुंहिंजा हबीब तुंहिंजा उम्मती 12 कलाक 13 14 15 जो रोज़ो था रखनि शाम ते रुगो पानी पानी वो जेके 1000 साल का सुता पिया 800 साल का सुता पिया 1200 साल का सुता पिया 1300 साल का सुता पिया सोना ये जॾहिं क़यामत ॾींहुं उथंदा उञवा हूंदा उनखे पाणी जी ज़रूरत थींदी तोखां पाणी घुरंदा मां तोखे उन्हनि जी उञ उझाइण जे लाइ सॼो कौसर जो दरिया ॾेई छॾियो आहे सॼो दरिया तुंहिंजे हवाले कौसर जा भरे प्यारींदे प्याला महशर में पियो कंदे तूं कशाला कौसर जा भरे प्यारींदे प्याला कंदे जॾड़नि खे पियो जन्नत जो हक़दार मुंहिंजी पारत थई पगदार चो चो मुंहिंजी पारत थई पगदार मुंहिंजी सोना तूं तन जी नगदार मुंहिंजी पारत थई पगदार मुंहिंजी पारत थई पगदार रब जो तुंहिंजो रब अरशन ताईं तुंहिंजो अदब पढ़ी मलकन तोते सल्लू अला सदबार मुंहिंजी पारत थई पगदार मुंहिंजी
छॾिया गरंदो थो वञी कंहिंजी ॻणचन में अॼु मुर कनी नथा त पोइ मां छा कयां मुंहिंजी दर जवंदी दिल रो न घणो जे हो अचनी नथा त पोइ मां छा कयां कहीं कासद कागनिया पमुका जो पुजनी नथा त पोइ मां छा कयां सफर जा हाल थिया सजननि खे ॾिठे के साल थिया कहिड़ा हाजी सफर जा हाल थिया सजननि खे ॾिठे के साल थिया नकी गम थो वञे नकी गम थो वञे ॿई खुट नी नथा त पोइ छा कयां मुंहिंजी दिल जवंदी दिल रो न घणो जो वचनी नथा त पोइ मां छा कयां कहीं कासद कागनिया पमुका जो पुजनी नथा त पोइ मां छा कयां खजीअ जो छुड़ रोए पियो मुझ उछगारूं ॾेई आमिना जे लाल भाकुर पातो कुर्ब जो छुड़ खजीअ जा छो छो रोई अर्ज़ कई सोना तुंहिंजे फिराक मारियो तुंहिंजी जुदाई रात रही पोइ लोरी दिल खसे वे ज़ोरी ज़ोरी है रात रही पोइ लोरी दिल खसे वे ज़ोरी ज़ोरी हाणे कीअं कयां मां दिल पर तोरी जीअण जंजल जानी आ इश्क अमां जे पिछड़ा मोहम्मद अॼु दिल कई दीवानी आ अमां जे पिछड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया रातों ॾींहं रोई रोई माण्हू चवनि मस्तानिया इश्क अमां जे मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया साईं जे कुर्ब जो भाकुर पातो मदीने जी तारीख़ लिखे थी उछगारूं बंदि थी वई पर सुॾका शुरू जे ॿार खे मां झोलीअ में सीने लाइ पोइ भाकुर पाईंदी आहे त रोअण त बंदि थी वेंदो आहे कुझु देरि ताईं सुॾका पियो भरे ईअं खजीअ जो थोरो सुॾका पियो भरे ऐं महबूब खे ॾिसी अर्ज़ थो करे ॿारो चल बानी बानी छोरी छॾ छपरी है ॿारो चल बानी बानी छोरी छॾ छपरी है जानब जहिड़ो जग में मियां जानब जहिड़ो जग में मियां नाहे ओ सानी सानी छोरी छॾ न छपरे बारो चल बानी बानी छोरी छॾ न छपरे पोरियो कंडियस पुनल जो मियां पोरियो कंडियस पुनल जो मियां ऐं भरी दिस पानी पानी छोरी छॾ छपरे मां भरी दस पानी पानी
छोरी छड़ मां छपरे वो जवान जे जेला सुकन थुड़न रोई मेरी गाल जे जे खां पुछो अदा जे खणी मुंह होश वञायो अवा त इशारो करियो तो असां छा असी पाण बेबस महबूब के ॾिसी असां जा अकल गुम थी तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद हित कमंद विधा हैरान हज़ारे माना सुभान अल्लाह हथ मथे खणी तो सुभान अल्लाह सही मियां अब्दुल गफूर रहमतुल्लाह अलैह अज असां शाम जो पहुंचासीं मुझे मुर्शिद सखी सोने सैयद अब्दुल्ला शाह जीलानी रहमतुल्लाह दरबार मिस्किनपुर सुभान अजीब नजारो बस उते भी मोटरसाइकिल उते तकरीबन खलीफे बुधायो तो 5000 माण्हू रोज मानी खाई साईं असां के चवंदो सखी दुआ कयो मौलवी साहब 1200 सुबह जो 1200 हाने 1200 वाली गाली कर माशाअल्लाह सजो लंगर हले पर हिन वक्त भी ता तजुर्बो करे दरगाह ते पहुचो तो लंगर आहे सुभान उते फकीर गाल कई ये गाल निकली त साईं जो को साले सा बादशाह हो रानीपुर वारो यो मुरीद हो सही मियां अब्दुल गफूर हमाई उन्हनि जो पो साईं सैयद साले शाह बादशाह जो हानी ओ वियो हज ते त मोकलायो कर उते ॾिठई त साईं साले शाह बादशाह त अॼु सिपो बीठो उन सां गॾु हिकिड़ो चादर वारो बुजुर्ग बीठो आहे नमाज पढ़ साईं कीअं आया वरी सां ॾेई कोई मोटी आयो साईं साले शाह खे तव्हां चओ त मुंहिंजो इरादो कोन्हे हर नमाज में बीठा हूंदा पाण जो ख़ामोश मुंहिंजो मुर्शिद साईं मियां अब्दुल गफूर हमायूं वारो हर नमाज मूंखे उते पढ़ायो हर नमाज ही जो शेर पे पढ़ा ये साईं आराम में हा ख्वाब से त मदीने जो साईं दस्तरखान लग रहा है तो मेहमान अचन पिया मदीने में उन्हनि खे मानी पे खाराए पानी पे प्यारे मुखे पे फरमायो अब्दुल गफूर हलिया तू बची खा मुजदा ने ख्याब शायर तो हुई आया अज महबूब के दिसी शेर कोई 17 मिसरा जो तेरा चवे पियो तुझे जुल्फ जे बंद हित कमंद विधा हैरान हज़ार मान रुगो तुझे शाही दस्तर खान मथे मेहमान हज़ार मान ओ तुझे शाही दस्तर खान मथे मेहमान हज़ारे मान रगो नूर ॾिठो निकाब मझो सेकिय न रुवन उठी ख्वाब मझो जन नूर ॾिठो निकाब मझो सेकिय न रुवन उठी ख्वाब मझो वठी दर्स बिरह दे बाब मझो दर बान हज़ारे मान रगो तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा